बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस से ऑपरेशन में वधीक टे दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन शाबान में मारिजी वियल दहशतगर्दन जो अंगवती 88 थी वियो। सिक्योरिटी सरियन जो चुमड़ा हेत 5 जुलाई खां हलंदड़ ऑपरेशन में मारिजी वियल दहशतगर्दन जो अंग 126 थी वई पाके आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं बलोचिस्तान में ऑपरेशन जारी रहंदो। कराची में कत्ल थियल डॉक्टर आकाश केस जी जांच में अहम अगबराई। DIG ॾखण सदर साजू चमड़ा हेत डॉक्टर आकाश जे कातिलन के 36 कलाकनि में गिरफ़्तार करे वरितो। चईं जवाबदारनि डॉक्टर आकाश जी गाॾीअ जो पीछो कयो। वारदात में 2 मोटरसाइकिलनि ऐं 1 कार खे इस्तेमाल कयो वियो। राति 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे गाॾी ऐं हथियार हथ कया विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां चौमासे जी बरसातनि में सूबनि ऐं इदारनि में राब्ता बेहतर बणाइण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां NDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर मलिक जी मुलाक़ात। वज़ीर आज़म के चौमासे जी बरसातनि में कंहिं बि हंगामी सूरत हाल जी तैयारी बाबति ब्रीफिंग। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त सूबाई हुकूमतूं डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटीज़ राब्ता वधीक बहितर बणाइनि। अमेरिकी फ़ौज जा लगातार चौथे ॾींहुं बि ईरान ते हवाई हमला जारी। सेंटकॉम जो चवणु आहे त ईरान 7 जहाज़नि ते हमला कया। जवाब में कार्रवाई कई आहे। हुर्मुज़ में जहाज़नि खे निशानो बणाइण जी ईरानी सलाहियत खे कमज़ोर कयो वेंदो। अमेरिकी फ़ौज ईरानी बंदरगाहुनि ऐं सामूंडी इलाइक़नि जी ॿीहर नाकाबंदी करे छॾी। नाकाबंदी में 20 खां वधीक नेवल जंगी जहाज़ ऐं सभई हवाई जहाज़ हिसो वठी रहिया आहिनि। ईरान पारां बहरेन ऐं कुवैत में अमेरिकी अॾनि ते नवां हमला। वीडियो बि जारी। पासदाराने इनकलाब जो चवणु आहे त बहरीन ऐं कुवैत में दुश्मन जे हथियारनि जे ज़ख़ीरनि खे निशानो बणाइबो आहे। जेसीं ताईं अमरीका ख़िते में आहे तेल ऐं गैस ॿाहिरि वञण न ॾींदासीं। कुवैत पारां जहाज़ ते ईरानी हमले में 4 शहरनि जे ज़ख़्मी थियण जी तस्दीक। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां ईरान ते हमला जारी रखण जी धमकी। संदसि चवणु आहे त ईरान ते हमला जारी रहंदा। फ़ैसिलो ख़िते जे 2 मुल्कनि जे चवण ते कयो आहे। ईरान सां अङारे ॾींहं बि ॻाल्हियूं कयूं ऐं मुआहिदो करण ते ज़ोर भरियो। जेकॾहिं ईरान के मुआहिदे या ॻाल्हियुनि ते राज़पो ज़ाहिर न कयो त ईंदड़ हफ़्ते बिजली घर ऐं समूरियूं पुलूं तबाह करे छॾींदासीं। ईरान में न बि विढ़ण जी सलाहियत बाक़ी आहे पर उहा घणी नाहे। अमेरिकी सदर जे सख़्त बयाननि खां पोइ ईरान बि वाज़े ऐं सख़्त रद्दअमल ॾींदे चयो आहे त मुल्क जी धरती जे हर हिसे जो दिफ़ा पूरी ताक़त सां कयो वेंदो। ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान जो चवणु आहे त ईरान खे दबाव या धमकियुनि सां झुकाए नथो सघिजे। अमेरिकी सदर जेकॾहिं जंगी मक़ासिद हासिल करे चुको आहे त पोइ मुसलसल धमकियुनि जी ज़रूरत छो पेश अची रही आहे। ईरान खे विराइण जा ख़्वाब ॾिसंदड़नि खे पंहिंजे नतीजनि ते नज़र विझणु घुरिजे। ईरानी क़ौम पंहिंजी धरतीअ जी इंच इंच जी हिफ़ाज़त लाइ मुतहद आहे ऐं हर मुमकिन क़दम खणंदी। बबरलो में प्रिया कुमारी समेत 2 गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ धरणो जारी। उजाला सोलंकी समेत सिंध मां गुम थियल वालदेन समेत मुख़्तलिफ़ धुरनि जी शिरकत। सिंध सरकार खे ॿारनि जी बाज़ियाबी लाइ ॾिनल अल्टीमेटम सुभाणे ख़त्म थींदो। हैदराबाद जे जतोई ॻोठ में हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान बेदर्दीअ सां क़तल। हथियारबंदनि 25 वरियनि जे अनवर खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। गौसपुर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी थियल ट्रैक्टर ड्राइवर सखर जी अस्पताल में फ़ौत। वारसनि तरफ़ां मेहरुल्ला उर्फ़ जगू शेख जो लाश मुख्य बस अॾे वटि रखी एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। खेपरे भरिसां नारा केनाल में बुॾी वियल औरत जो 3 ॾींहनि बाद लाशत। वारसनि पंहिंजी मदद पाण तहत जीवो बाई कोहली जो लाश हथ करे वरितो। उबावड़े जे ॻोठ बगड़ा कोरी भरिसां सिहड़वा खे 30 फुट घारो। फसल पाणी हेठि इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो।
ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल। ऐं फुटबॉल वर्ल्ड कप जे सेमीफाइनल में स्पेन फ्रांस खे हाराए छॾियो। स्पेन फ्रांस खे ॿुड़ी जी भेट में 2 गोलनि तां हाराए 16 वरियनि बाद फाइनल लाइ क्वालीफाई करे वरितो।